लाना पर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदर सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि या रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सलवात सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना मौलाना अबुल कासिम मुहम्मद। अस्सलातु वस्सलामु अला हसनिल मसमूम वल हुसैनिल मज़लूम मज़लूम वल मक़तूलिल मज़बूम मज़बूह बिला जुर्मिन वला ख़ता फ़ी अर्ज़े करबला अल्लती क़ाल अब्दु मरीज़न वकानल बाक़िरा सगीरा वकानत ज़ैनबु मुक़य्यदतन मिनल करबला इला शाम वलानत दाइमतु अला आदाइहिम वल मुनकिरीन व फ़ज़ाइलिहिम व गाद बि हुकूकिहिम मिन यौमिना हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़द क़ालत सय्यदा ज़ैनब सलामुल्लाहि अलैहा अल्लाहुम्मा सल्लि मा रअयतु फ़ी करबला इल्ला जमीला। सलवात अल्लाह ने करम ने कदर मेहरबान हैदर करार मां तव्हांजे साम्हूं शरीकतुल वसाइल में बि सानिया ज़हरा सलामुल्लाहि अलैहा जंहिं मौला जी मुनासिबत आहे। मौला जो नालो अली आहे, लक़ब मौला जो ज़ैनुल आबिदीन आहे। छो त अली ऐं फ़ातिमा सां अहल बैत जी मोहब्बत एतिरी हुई जेके बि ॾिसो सभु अली। मर्दनि में मस्तूरात में जेके बि ॾिसो सभु फ़ातिमा। इंसान जी बुलंदीअ जा चार उनसुर आहिनि, टे उनसुर जंहिंसां दुनिया बुलंद मञे। खणी हींअर दुनिया वारनि शइ खे मटाए छॾियो आहे। दुनिया इज़त कंदी आहे दौलत वारे जी, पर अल्लाह जी निगाह में मुस्तफ़ा जी शरीयत में इंसान सुञापंदो आहे टिनि उनसुर सां। या घणे में घणो मुतक़ी हुजे,
अल्लाह वटि वो सुना बे न इन अकरम इंदल्लाहि अतकाकुम जेॾी महिल रसूल ख़ुदा जन फ़क़ह मक्का वारे टेम ते मके खां ॿाहिरि पहुता रसूल ख़ुदा जन फरमायो इएं मां मुस्तफ़ा अंदर कोन वेंदुसि जेसि ताईं ओसि ताईं न वेंदुसि जेसि ताईं इहो ॾींहुं चिटो न थिए या रसूल अल्लाह ॾींहुं चिटे जो इंतज़ारु छो रसूल ख़ुदा जन फरमाइनि था मां दुनिया वारनि खे ॾेखारणु थो चाहियां त जंहिं तहरीक जो आगाज़ मुस्तफ़ा थोरनि माण्हुनि ते कयो हो उहा तहरीक अॼु बुलंद केतिरी थी आहे यो चिट्टो ॾींहुं थियो रसूल ख़ुदा जन आया तवाफ़ काबा जे टाइम जेॾी महिल इहो आज़ान जो इहो टाइम थियो त छो जो माण्हुनि जी उन टाइम में इहा ज़हन हुई त कबीलो भलो हुजेसि पैसा हुजनि चहिरे जो भलो हुजे आवाज़ हुजेसि मिठो दुनिया वारनि वटि हित बक ठहियल हुया रसूल ख़ुदा जन फरमायो अॼु मुस्तफ़ा मके खे फतह थो करे पर आगाज़ रखियो थो वञे त तव्हां दुनिया में जंहिंजी इज़त था कयो उहो इज़त जो उनवान ॿियो आहे जंहिंजो मुस्तफ़ा थो करे उनजो उनवान ई ॿियो आहे सभिनी जी इहा तमन्ना हुई त असां मज़ा कंहिंखे चूंडींदो रसूल ख़ुदा जन उन्हनि नसबनि मज़ा ॾिसी 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 जनाब बिलाल खे चयो बिलाल तूं वञी हिन काबे जी छत ते चढ़ वञी आज़ान ॾे हू आज़ान ॾेई लही आयो माण्हुनि जो ईअं खणी चइजे त जनाब बिलाल कोन लथो हो माण्हुनि जा चहिरा लही विया या रसूल अल्लाह पैसो असां वटि घणो चेहरे जा असां भला रसूल ख़ुदा जन फरमायो त चेहरे जी भलाई बि अल्लाह वटि हलंदी कोन्हे अल्लाह वटि हलंदो आहे रसूल ख़ुदा जन फरमाईंदा मां रसूल थोरे चूंडियो आहे इन अकरम इंदल्लाहि अतकाकुम हिन खे चूंडियो ई अल्लाह वटि उन जी इज़त आहे जेको तव्हां मां सभिनी खां वधीक परहेज़गार हुजे ज़ाहिरी सूरत ते न वञो मां हिन जी कुंड में ॾिठो आहे हिन जी कुंड में रुगो दिलि जी कुंड में ॾिठो आहे हिन जे वजूद में सिर्फ़ु 3 हस्तियूं वसनि थियूं या अल्लाह जी तौहीद या मुस्तफ़ा जी रिसालत नज़र थी अचे या अली जी विलायत नज़र थी अचे या मुतक़ी हुजे या वरी बहादुर हुजे या क़ुर में दुनिया वारनि जो अजायो दिमाग़ ख़राबु आहे दुनिया वारा तव्हां असांखे चवंदा आहिनि अलीअ खे वधायूं बाबा अल्लाह जो उनवान आहे जनाब दाऊद अलैहिस्सलाम जी जेॾी महिल चूंड थी हुई न उहो ई एतिराज़ कयो ऐं जेको एतिराज़ जनाब बिलाल जी आज़ान ते थियो चयो या रसूल अल्लाह हक़ असांखे हुयो जो असां मज़ा को चूंड ॾे रसूल उन दौर जे नबी चुप करे रुगो ॻाल्हि ॿुधी अल्लाह जो जिब्रील वही खणी आयो चई मां ख़बर अथई मूं हिन दाऊद खे चूंडियो छो आहे चवनि था छो चूंडियो अथई चवनि था ज़ात हू बस्ततन इल्म वल जिस्म अल्लाह 2 शयूं हिन में सभिनी खां घणियूं ॾिठियूं आहिनि कहिड़ियूं अल्लाह जन मन निगाह कई न इन क़ौम ते सभिनी इन क़ौम मज़ा 2 शयूं दाऊद वटि सभिनी खां घणियूं मालिक कहिड़ियूं ख़ुदा फरमाईंदा ज़ात हू बस्ततन फिल इल्म वल जिस्म शुजाअत में भी दाऊद सभिनी खां घणो हो इल्म में भी सभिनी खां घणो हो पर ॿी ख़बर जाती क़ुर तो चए त अल्लाह वटि उहो अज़ीम जंहिं वटि बहादुरी हुजे ऐं ॾिसो इहा अली मौला जी बहादुरीअ जो उनवान आहे काइनात में हर जंग जो फातिह अली रहियो आहे वरी के जंगूं अहिड़ियूं रहियूं हिन ते वरी अल्लाह अली जे चहिरे ते इन फतह जो ताज हुई अनोखो सजायो आहे मिसाल के तौर ते या खंदक वाली जंग लगी जो मां पूरी जंग कोन पढ़ंदो कोई इशारो करे पढ़णो मूंखे मौला सजा दे या खंदक वाली जंग लगी हेॾा अबू जहल वारा अबू सुफियान वारा आया चवनि था त इहा वाहिद जंग आहे जंहिंमें अली मौला सुकून सां सुतो पियो आहे ही आया इन अबू सुफियान वारा या जेका छो त चीफ ऑफ स्टाफ आर्मी होॾा अबू सुफियान हुयो ही वरी काफ़रनि मथां जंहिंजे सभिनी खे जंहिंजे मथां नाज़ हुयो ईअं खणी चइजे त चीफ ऑफ स्टाफ ऑफ आर्मी अमर बिन अब्दूद काफ़रनि जो ऐं मुस्लमाननि जो चीफ ऑफ स्टाफ आर्मी मौला अली बिन अबी तालिब हिकिड़ी मजलिस में मूं इहो जुमिलो चयो वरी मजलिस खां पोइ मोमिन सवाल कयोसीं भला चीफ ऑफ स्टाफ आर्मी हुयो मौला अली ऐं ही जेका संगत इन्हनि खे उहिदो ॾियनि मुंहिंजो इन्हनि जो उहिदो हो वीटीओ मूंखे चवंदी वीटीओ वरी एसएचओ असां ॿुधो डीएसपी एसपी इहो वीटीओ छा आहे मुंहिंजो वीटीओ चवंदा आहिनि उन इंसान खे वीटीओ माना वेला टारू ऑफिसर इहे सभिनी खे हिननि ते नाज़ हुयो अबू सुफियान मोकिलियो हिकिड़े हमराह खे थी वञी ॾिस मुस्लमाननि जी तादाद घणे आहे ही मुस्लमाननि जी तादाद घणे आहे चए त मूंखे तादाद जा इहे फिकर सां हिन में वेहनि कोन था छो त हींअर महिल अमर बिन अब्दूद बि छो त अरबनि जो इहो दस्तूर हूंदो रुज पढ़ंदा त मां केरु हा मुंहिंजी ताक़त घणी आहे मां छा करे सघां थो जेॾी महिल ही अमर बिन अब्दू वञी ईअं रुज पढ़ी मोटी अचे हिननि जा चहिरा लही वञनि
हाणे अमीर मौला अली त बेउना सुधा पिया मौला अमीर खे ख़बर आहे त काइनात में अहिड़ो को माउ पुटु ॼाओ कोन्हे जेको अली जो मुक़ाबिलो करे। ही तादाद खणी अची अबू सुफियान खे ॿुधायो। टे माण्हू मोकिले टिन्ही माण्हुनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फिकर ॿुधाया। कंहिं चयो 313, कंहिं चयो 314, कंहिं चयो 315। ही परेशान थी करे चयो त थी छा वियो, एतिरा त मुस्लमान आहिनि ई कोन, ऐं हू त सिफूं ॿधे वेठा आहिनि, ॻणण में बि सोला आहिनि। तव्हां हर को पंहिंजा पंहिंजा अंग छो थो ॿुधाए? चए थो असां जेॾी महिल वञूं था न कणींदे कणींदे असांजी अली जे चहिरे ते निगाह थी पए, असांखे अंग ई विसरी था वञनि। चए थो असांखे जेॾी महिल अली जे चहिरे ते निगाह थी पए न, असांखे अंग ई विसरी था वञनि। हाणे हिनखे मोकिलियूं अमर बिन अब्दूद खे, चए जॾहिं अली जी हैबत एतिरी आहे त तूं वञी मुस्लमाननि जे मथां हैबत तारी करे आ। हाणे हिन मोकिलियो अमर बिन अब्दूद खे। अमीर मौला हुतां आयो। मौला अली बिन अबी तालिब को हिकिड़ो जुमिलो फरमायसि। हीउ आयो मौला, छो त हिनखे इहा ई ॻाल्हि ज़हन में हुई, छो त बहादुर हुयो न, हिन मौला अमीर जी उहा बहादुरी दुनिया में त मशहूरु थी कान हुई। त हिन चयो तव्हां पिया था कयो काफ़रनि खे चई, तव्हां पिया था चओ अली एतिरो बहादुर, अली बहादुर जे अली एतिरो जंगजू हुजे हा त कंहिं न कंहिं जंग में मूंसां टकराव ज़रूरु थिए सा। तोड़े जो काफ़र हा। अमर बिन अब्दूद खे हिकिड़ो जुमिलो चयूं त दुआ घुरंदो कर जो अञा तोसां अली जो मुक़ाबिलो न थियो आहे। चए थो कीअं न थियो आहे? चए थो अली चए पियो उन बहादुर खे आहे, जे अली जो मुक़ाबिलो थी न आहे त तूं अॼु असांजे साम्हूं ज़िंदा न बची हा। ही दलाल में आयो जो त ही अमर बिन अब्दूद जी जेका मूं तारीख़ पढ़ी आहे, ही उठ जो तोड़ो नेरनि में खाई। हाणे इहो हिनजी तयारी नेरनि जी हली पए। काफ़रनि चए त अली सां पोइ विड़ पहिरियां ही उठ जो तोड़ो खा, ही भुगल गोश्त खाई पोइ वञी विड़। चए थो तव्हां चओ पिया अली एतिरो बहादुर आहे, मां तेरी कोन कंदुसि, अली सां विड़ी पोइ थो अची खावां, अली सां विड़ी पोइ थो अची खावां। तोड़े जो काफ़र हा, पर अली जी शुजात खां एतिरा मुतासिर हा। अमर बिन अब्दूद खे त चवनि भलो अथई खाई वञ। चए थो मुंहिंजे लाइ अली मसलो ई कोन्हे, मां विड़ी पोइ थो अची खावां। चए थो यादि रखजां अॻ में मुक़ाबिला थिया ही ॿिनि बहादुरनि सां। ही अली आहे, जेको बि अली जे मुक़ाबिले में वेंदो आहे अॻ में अलाह हुन जे रिज़्क़ जा कनेक्शन कटींदो आहे। हुन हिकिड़ी ॻाल्हि कई, जेकॾहिं उहा ॻाल्हि अॼु जो मुस्लमान सम्झी वञे थी भला जे मां मरी वियुसि त पोइ तव्हां खाईंदो? चई थींदे? चई छो? चइजे मां मरी पवां, ही बचल माल लाज़मी को न को खाईंदो न। चवंदो असां मां को कोन खाईंदो। चए थो छो कोन खाईंदो? चए थो असांजो तोते ई नादा, जे तूं मरी वे असां भॼी वेंदासीं। हिकिड़े पंजाबी दाख़िल चयो तूं मर वेसि असां भॼ वेसूं। जे तूं मरी वे पोइ हुन हिकिड़ो जुमिलो चयो जेको मुंहिंजो अॼु जो मुस्लमान सम्झे, चई भला तव्हां वेंदो भॼी, मां वेंदुसि मरी, मुस्लमान खाईंदा। त हिकिड़े चयो न मुस्लमान बि कोन खाईंदा। चई छो? चई असां इहे मके मदीने वेंदा आहियूं, हिननि वटि को हिलाल ऐं हराम जो बि मसइलो आहे। यार मूं त हिकिड़े ॿिए चयो मूं त इहा ॻाल्हि ॿुधी आहे त मुस्लमाननि वटि मुस्तफ़ा जी शरीयत में उठ हिलाल आहे। वरी ॿिए हिकिड़े छो मूं चयो न त अॼु इहा ॻाल्हि अॼु जो मुस्लमान सम्झे त अली जे बाबे ते शक न करे। त हुन चयो त उठ हिननि वटि हिलाल आहे। टियों उथियो, हुन चयो इहा मूं ॻाल्हि ॿुधी आहे, हिलाल शइ बि ही ओसी ताईं न खाईंदा आहिनि जेसिताईं इनखे ज़िबह करण वारो मुस्लमान न हुजे। ओसी ताईं न खाईंदा जेसिताईं हिलाल करण वारो मुस्लमान न हुजे। मां दुनिया वारनि खां सवाल थो कयां त दुनिया वारनि जे आम हिननि काफ़रनि यहूदियुनि खे बि ख़बर हुई त हिलाल शइ बि जेकॾहिं काफ़र कोहे त मुस्लमान नथो खाई सघे, पोइ जे अली जे बाबे ते कुफर जूं फतवाऊं थो हणे। मूंखे रुगो तूं एतिरो ॿुधा, जे मुस्तफ़ा कलमू न पढ़ियो हो त पोइ अबू तालिब ज़िबह कंदो हो, मुस्तफ़ा खाईंदो छो हो? मुस्तफ़ा छो पियो खाए? हाणे हे आयो अमीर मौला वटि, मौला खे हिकिड़ो जुमिलो चई त जवान तूं बहादुर लॻी थो। त चई भला मूंसां मिलण खां पहिरियां हीअ जेका मुंहिंजी पुराणी संगत आहे जंहिंसां गॾु मुलाद उज़ा जी पूॼा कई, इन्हनि खां पुछ त मां अमर हां, मूंखे अरब जो बचो बचो सुञाणे थो त मां अमर बिन अब्दूद हां। मौला अमीर अलैहिस्सलाम जन मुस्कुराए हिकिड़ो ई जुमिलो फरमाइसि। मौला फरमायो अमर बिन अब्दूद तोखे ही रुगो अरब जा जाहिल माण्हू था सुञाणे त तूं अमर बिन अब्दूद ही, मां अलीअ खे मक़ाम महमूद जा मलाइका बि सुञाणंदा आहिनि त मां अली बिन अबी तालिब आहियां। बहादुरी में अली बुलंद। हाणे ॾिसो अल्लाह जी निगाह में इल्म, तक़वा, बहादुरी। अहल बैत अलैहिस्सलाम जे मकतब में रसूल जी हदीस आहे न, अवलुना मोहम्मद, औसतुना मोहम्मद, आखिरुना मोहम्मद, कुल्लुना मोहम्मद। मुंहिंजा पहिरियां बि मुस्तफ़ा मोहम्मद, मुंहिंजा विच वारा बि मोहम्मद, मुंहिंजा आख़िरी वारा बि मोहम्मद। जंहिंखे ॾिसंदो चोॾहनि में तो तव्हांखे सफ़ाई मोहम्मद ई मोहम्मद नज़र ईंदा। जे गौर सां ॾिसूं न त इन
12 जे झुरमट में असांखे मोहम्मद 4 नज़र आया। हालांकि 4 सिफ़तूं चइनी मोहम्मदन में हुयूं, पर अल्लाह हर शइ अलग अलग मोहम्मदन में ज़ाहिर कराई आहे। शुजाअत महदी में ज़ाहिर छो कराई? छो जो 4 मोहम्मदन, मोहम्मद मुस्तफ़ा, मोहम्मद बाक़िर, मोहम्मद तकी, मोहम्मद महदी, 4 मोहम्मद, 4 अली, 2 हसन, वरी हो कमाल आहे हुसैन जो 12 में भी अकेलो हुसैन आहे। अल्लाह 4 सिफ़तूं तो ॾेखारे। अल्लाह वरी ईअं थो करे मोहम्मदन मज़ा भी अल्लाह इल्म ज़ाहिर कयो जनाब मोहम्मद बाक़िर मां। इल्म ज़ाहिर किथां कई? मोहम्मद बाक़िर मां। मुस्तफ़ा जे इल्म के ज़ाहिर पियो करे मोहम्मद बाक़िर मां। मालिक कीअं पियो ज़ाहिर करी? जो तो दुश्मन त तबका ॾींदो ई दोस्त त तारीफ़ कंदा ई कंदा आहिनि, पर ही 14 जो झुरमुट 14 जी महफ़िल आहे एॾी बुलंद जो मां मुस्तफ़ा जो इल्म ज़ाहिर थो कयां मोहम्मद मां। मोहम्मद जो नालो मोहम्मद आहे, लक़ब बाक़िर आहे। दुनिया इमाम मोहम्मद बाक़िर के बाक़िरुल उलूम थी छॾे, माना इल्म जो दरिया। तक़वा मुस्तफ़ा जी तक़वा के ज़ाहिर थी जनाब मोहम्मद तकी मां, शुजाअत मोहम्मद महदी मां। हाणे तव्हां सवाल करे सघो था त मौलवी हालांकि तव्हां जी असांजे अक़ीदे में हर उहो इमाम जेको भी इमाम आहे उन में इहे सभई सिफ़तूं मौजूद हूंदियूं आहिनि, तक़वा भी, शुजाअत भी, इल्म भी, इहे। पर अल्लाह ताला हर मासूम मां इहे सिफ़तूं ज़ाहिर थो कराए। हर इमाम पंहिंजे दौर जो दलेर आहे, पर हर इमाम जे मुक़ाबले में उन दौर जी वो हिकिड़ी रियासत आई हुई, वाहिद महदी जी हुकूमत आहे, जो महदी वटि हूंदा भी बदर वांगुरु 313 कायनात जी पूरी टेक्नोलॉजी हिकिड़े पासे हूंदी, महदी जा 313 हिकिड़े पासे हूंदा। इहो इल्म मुस्तफ़ा है, शुजाअत मोहम्मदी आहे, जो इहो काथे जी छत ते भी इमाम महदी चवंदो त मुस्तफ़ा जी शुजाअत मां ॾेखारण आयो आहियां, तव्हां पूरी ताक़त सर्फ कयो जे महदी जे 313 खे शिकस्त ॾियो, पोइ महदी सां विढ़ण अचिजो। अली हालांकि सलूनी जी दावा करण वारो अली आहे, हालांकि वाहिद वरी अहल बैत में इहो मौला अली आहे जंहिंमें 3 शयूं फिट आहिनि। जे शुजाअत में ॾिसो त इहो ऐलान पियो थो करे, जे इल्म में ॾिसो त इहो मिंबर सलूनी ते वेही करे दावा थो करे, सलूनी सलूनी क़बल अन तबके दूनी, जेको पुछणो अथव पुछो, ऐं इहा दावा फ़क़ति 2 मरतबा दोहराई हुई। हिकिड़ो मौला अली, ॿियो कंहिं सदीअ में हिकिड़ो हमरा संगरी पियो जे ही मुआरी रजत वीचारी वटि एतिरो इल्म ई कोन्हे, ही मूंखां छा पुछंदा। हुन सलूनी जी दावा कई, 2 घर छॾे 3 घर में हिकु अली जी मुहिबा हुई, जेका हुई भी 80 साल जी बुठड़ी। हुन हिकिड़ो मरतबो चयो सलूनी सलूनी क़बल अन तफ़क़िदूनी, उहा असांजे सहारे ते फिरी दर ते पहुती। ॿियो दफ़ो चई उन मौलवी साहिब खे सॾु करे थी, मूंखे रुॻो तूं एतिरो ॿुधा, इहा दावा त मुंहिंजे पीर अली जी आहे, इहा दावा ठहाई अली खे थी, तोखे कंहिं हक़ ॾिनो आहे? मुझे पीर अली जी दावा तू करी। चई दावा करण वारे जरा एतराज़ साबित कबो आहे, तू एतराज़ साबित कर, तू मूंखां पुछजे जवाब न ॾेई त पोइ तू एतराज़ कर। चई तू ज़मीन जे रस्तनि खे तू छा ॼाणे, आसमान जे रस्तनि खे तू छा ॼाणे, मूंखे रुॻो मौलवी तू एतिरो ॿुधा त तुंहिंजे पटके में पेज घणा आहिनि, तुंहिंजे पटके में पेज घणा आहिनि। तुंहिंजे मौलवी पटके में पेज त हणंदो आहे, घणी तो को कोन्हे। हिन जो पटके घणण जे लाइ त पोइ मूंखे पटको लाहिणो पवंदो, पटको लाथई पेज घणी त उहे मोमिना मुस्कुरायो। हुन जंहिं दावा कई हुन सवाल कयो, ए मोमिना ए बुठड़ी छा ते थी खिले? चई मां खिला इन दावा ते थी जेको भी अली जे मुक़ाबले में आयो आहे अल्लाह उनखे दुनिया जो साम्हूं ज़लील ज़रूर कयो आहे। चई कीअं? चई मूंखे रुॻो एतिरो ॿुधा, मुंहिंजे हिकिड़े सवाल तुंहिंजो पटको लाहे छॾियो आहे, जे क़ौम साबित थियई त छा थींदई? इल्म शुजाअत मौलाली मज़ाहिर। वरी अल्लाह ताला जंहिं इमाम जी तहां असां ये तारीख़ जे उनवान सां वेठा न मौला सज्जाद, इन मौला खे इहा तक़वा जी भी इहा सनत मोमिनन कोन ॾिनी हुई। सैयद साजिदीन ज़ैनुल आबिदीन मौला सज्जाद सजदा एतिरा कया
जो शैतान भी मजबूर थी करे मशहूर रिवायत है ना आज़माइण जे लाइ इहो भला जो रूप करे आयो मोला सजाद जे इन अंगूठे में मुंह विधई पे मोला के जख्म ॾिनई पे ॾिनई मोला पे सजदे के तूल ॾिनू पोइ वरी माण्हूअ जी सूरत में अची जुमिलो चई जदो अंत सैयद साजिदीन जदो सजदा करण वारा आदम खां वठी ईसा ताईं त मूं घणेई ॾिठा पर मां गवाही थो ॾियां जे सजदे करण वारनि जो सरदार आहे त सजाद तूं ई आहे अंत ज़ैनुल आबिदीन इबादत गुज़ार त दुनिया में घणे गुज़रिया पर जेकॾहिं ज़ैनुल आबिदीन आहे जे इबादतुनि जी ज़ीनत नज़र थी अचे त सजाद मौला खे दुश्मन चयो हो त जेकॾहिं इबादत जो हुस्न ॾिसणो अथव त सजाद जे चेहरे में ॾिसिजो इल्मु केतिरो ज़ाहिर कई इहो मौला खे जेका कशी तारी थी इहा अलाह के इमामत खे क़यामत ताईं बरक़रार रखणो ये शुजाअत में एतिरो दलेर हो मशहूर आहे रिवायत रुगो तहां असां कॾहिं उन ते गौर कोन कयो आहे इहो 6000 जो लश्कर हुयो उन टाइम ते मौजूद हुर वारा 2000 अमर इब्न साद वारा 2000 हुरमल वारा 2000 इहे जेॾी महिल मौला जा इहे ख़ैमा पटायूं त 5 ॼणा थी बीठा हिकिड़े पासे सजाद मौला ॿिए पासे गाज़ी मौला रिवायत जुमिला आहिनि मौला जन घोड़े ते चढ़ियो गाज़ी मौला तलवार खणी ज़मीन ते खत हई लकीर ठही हिकिड़े पासे चाचो बीठो ॿिए पासे मौला सजाद बीठो ॿिन्हीअ में जलालत एतिरी हुई जो इन्हनि 8000 में दम न हो जो सजाद ऐं मौला गाज़ीअ जे इन लकीर खे क्रॉस करे ॾेखारींदा मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेॾी महिल चाचे ऐं भाई ते जो इहो जलाल ॾिठो उन ॾींहुं पहिरीं मजलिस ने उनवान में चयो हो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो करबला जे आगाज़ में 8 ज़रबूं यज़ीद जे मुंहं ते एतिरियूं हयूं आहिनि जो हिननि करोड़ ख़र्च करे छॾिया पर यज़ीद खे बचाए नथा सघनि न त छा था सम्झो 23 ॼणा वेही बिल पास कराया एतिरी हिननि वटि ताक़त आहे छो त ॾिसो दुनिया जा जेके फिलासफर आहिनि न उहे चवंदा आहिनि त जेकॾहिं 3 कुवतूं 3 शख़्सियतूं अगरि कंहिं इंसान जे मुक़ाबले में लही अचनि तो उन इंसान जो नामो निशानी खत्म थी वेंदो आहे उनजो ज़िक्र ऐं फ़िक्र ई ख़त्म थी वेंदो आहे पावर ऑफ स्टेट गवर्नमेंट जी ताक़त जंहिंसां गॾु हुजे पैसे जी ताक़त जंहिंसां गॾु हुजे प्रेस जी ताक़त जंहिंसां गॾु हुजे अगरि इहे 3 कुवतूं जंहिं माण्हू जे पोयां लॻायो उनजो ज़िक्र ई ख़त्म वाहिद अहल बैत अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे मौला अली जी मोहब्बत आहे जो हर दौर में मौला अली जी मुखालफ़त रही इहे मुनाफ़िक़नि जा पे बंद ॾिनऊं पर जेॾी महिल मौला अली जे इन इल्म जे इन समुंड में छोली आई हुकूमतूं तबाह थी वियूं अॼु बि अली अली गूंजदी नज़र थी अचे अल्लाह के इमामत रखनी हुई मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन मौला सजाद जी ने जलालत के ॾिसी मौला जन ज़मीन ते वेहारे करीम करबला पुट जे साम्हूं 2 ऑप्शन रखिया मौला फरमायो त यज़ीद पंहिंजो हर का इस्तेमाल कंदो असांखे पंहिंजे इल्म ऐं इमामत वारी जंग करणी आहे मौला फरमायो त यज़ीद में एतिरो दम ई कोन्हे जो तहां मजा कंहिंजो मुक़ाबिलो करे सघे यज़ीद में एतिरो दम किथे आहे मौला फरमायो त करबला जी तहरीक नंढड़ी तहरीक आहे इन तहरीक जी अलम बरदार बणिजी मुंहिंजी भेण ज़ैनब बि वेंदी शाम कूफे जी दरबारुनि में बाज़ारुनि में सजाद तहां मजा बि कंहिंखे वञणो पवंदो मौला हिकिड़ो जुमिलो फरमायो मौला फरमायो तूं एतिरो ॿुधा त तोखे जिहाद अकबर करिणो आहे या जिहाद असगर करिणो आहे माना जंग त करणी आहे नंढड़ो जिहाद थो करे या वॾो थो करे मौला इन फ़हरिस्त खे पढ़ी जनाबे मौला सजाद मौला फ़हरिस्त खे पढ़ी उन करबला जे इन मैदान में 3 अली हा 3 अली जनाब अली अकबर जनाब अली असगर ऐं मौला अली ज़ैनुल आबिदीन मौला इमाम ज़ैनुल आबिदीन जो असली नालो अली आहे ज़ैनुल आबिदीन लक़ब आहे मौला फरमाए तो यज़ीद में एतिरो दम ई कोन्हे जो यज़ीद जे इन मुक़ाबिले जे लाइ मां 3 अली हिते सीढ़ाया बाबा ये 9 लाख जो मजमू इन सां मुक़ाबिलो केर कंदो मौला इशारे इमामत सां जनाब इमाम ज़ैनुल आबिदीन खे जुमिलो फरमायो मौला फरमायो यज़ीद जा 9 लाख सिपाही हिक पासे मुंहिंजे इन घर जे अली असगर जी मुस्कान हिक पासे आहे मौला जनाब अली असगर जेकर मुस्कुरायो हो न करबला जे मैदान में रुगो पानी घुरियई यज़ीद जे कमीननि में एतिरो दम न हो जो तलवार खणी इमाम जे मथां वार करे सघंदा बाबा मां छा कयां मौला यो ॿुधायसि मौला फरमाए त जेॾी महिल इहा तहरीक पुॼंदी यज़ीद जी दरबार में उते इहे मुफ्ती हूंदा छो जो जेको बिल पास थियो आहे न 3 ॾींहंनि माण्हुनि करायो आहे
या यजीदियत जो कमाल कोने को इमाम हुसैन जे इन कत्ल जो बिल पास करण वाला तो घणा ही हा 18,000 हुया उन असेंबली में बैठल कारी कुरान 18,000 एक पासे हा इन 18,000 की मेहनत खे इन की कुवत ऐं पैसे खे बिन हस्तिन मिटाए छॾियो कहिड़ो हिक हस्ती जो नालो ज़ैनब आहे ॿी हस्ती जो नालो इमाम सज्जाद आहे 18,000 हुया उन असेंबली में मोला हिकिड़ो जुमिलो फरमायो मोला फरमायो बाबा इन तहरीक जो आगाज़ किथां थींदो मोला फरमायो तहरीक जो आगाज़ इहो हूंदो न तो में एतिरी कुवत छॾींदा जो तूं तलवार खणी न तूं तीर हलाई तुंहिंजे हथनि में ॿेड़ियूं तुंहिंजे पेरनि में कहिड़ियूं कड़ियूं हूंदियूं तुंहिंजे गले में तोप हूंदो मोला फरमायो बाबा पोइ मां तोसां वाइदो इहो थो कयां दुआ रुॻो इहा घुर जो सजाद इन सफ़रनि मथां बची हले यज़ीद जी दरबार में पहुचे बाबा हथ भी भले बदल हुजनि पेर भी भले बदल हुजनि जे हिकिड़े खुतबे सां यज़ीद जे पुट खां यज़ीद ते लानत न कराया त पोइ मां सजाद ई न आहियां हाणे छो जो मौला वटि इल्मु आहे न इल्म अली ज़ाहिर करण जे लाइ मौला हुते पहुतो त हुते रिवायत जुमिला आहिनि त सभिनी ॻाल्हाए बीबी ज़ैनब सलाम अलैहा ये मुझे जुमला पढ़ियल आहिनि चयो त इमाम हुसैन नमाज़ कोन पढ़ंदो हो मौला बाग़ी हो मौला हीअं हो मौला हीअं हो बीबी ज़ैनब सलाम अलैहा मजबूर थी करे जुमिलो चयो बीबी फरमायो त असांजी सदाकत जी गवाही तुंहिंजे हिन हराम जे टुकड़नि ते पलजण वारा थोरी ॾींदा बीबी फरमायो उहो तूं खंजर खणी आहे जंहिं खंजर सां तो मुंहिंजो प्यासो भाउ हुसैन कुठो आहे मौला फरमायो मुंहिंजे हथनि ते रखिजे खंजर गवाही न ॾे त मां ज़ैनब ई न आहियां खंजर खणी आहे इन्हनि ॻाल्हाए तंग कयो हिते सजाद मोला हिकिड़ा जुमिला फरमाया मोला फरमायो जेकॾहिं तव्हांजूं ॻाल्हियूं ख़तमु थियूं हुजनि छा मूंखे इजाज़त आहे जो मां हिन काठियुनि जे ढेर ते बीही करे मां बि कुझु ॻाल्हायां हालांकि हुयो मिंबर यज़ीद छा थो साबित करणु चाहे अॼु ताईं तव्हां हलिया वञो कंहिं बि सवाइ शिया ॾे मकतब फ़िक्र खां छॾे ॾियो सूरत नूर जी आयत नंबर 15 वञी तव्हां पढ़ो उन जा किताब पढ़ो उन जे ज़िमन में उन जी तफ़सीर में इहो लिखियलु आहे त जेको बि चूंडिजी अचे थो उन जे वोट ते हक़ अलाह जो आहे पर मूं वञी इंडिया खे तीर ॾिनो इंडिया खे थी वोट ॾिनो त दुनिया वारनि जे अक़ीदे में इहो ठपो जेको मूं हयो इहो मूंखां अलाह हणरायो उन्हनि जी निगाह में यज़ीद हींअर बि चवनि हींअर त खुली आया आहिनि यज़ीद चूंडियल हो मिंबर ते कहिड़े ते वेठो हो मुस्तफ़ा जे मिंबर ते मौला सज्जाद इल्मी जुमिलो अहिड़ो चयो मौला छा फरमायो जे इजाज़त हुजे त मां इन काठियुनि जे ढेर ते वेही मां भी कुछ ॻाल्हायां मौला ज़ाहिरी तौर ते त मुस्तफ़ा जो मिंबर हो मौला फरमायो मुस्तफ़ा जे मिंबर ते जेकॾहिं मुस्तफ़ा खां बाद जेकॾहिं इल्म वारो न वेहे मौला फरमायो इन जी निस्बत मुस्तफ़ा सां न ॾियो इन जी मुस्तफ़ा सां निस्बत ई न ॾियो इहो मुस्तफ़ा जो मिंबर थोरो ई आहे सज्जाद जी निगाह में इहो काठियुनि जे ढेर खां सवाइ ॿियो कुझु ई कोन्हे को मौला पहिरां जेके जुमिला चया अल्लाह की तारीफ़ कई मुस्तफ़ा की शान बयान कई पहिरां जुमिलो मौला फरमायो यादि रखो अल्लाह कुछ शयूं असांखे अहिड़ियूं ॾिनियूं जेके अल्लाह रुगो ॾिनियूं ई असांखे आहिनि दुनिया में कहिड़ो आहे ई कोन जंहिंखे ॾिनई वल मोहब्बत फी कुलूबिल मुमिनीन जो मां मुख़्तसिर कंदो वॾो खुतबो आहे वल मोहब्बत फी कुलूबिल मुमिनीन ओतीना सिद्धऊं वो फुज़लना बिसबिन मौला फरमायो त 7 फज़ीलतूं अल्लाह असांखे अहिड़ियूं ॾिनियूं जे दुनिया में कंहिंखे मिलियूं कोन्हनि मौला कहिड़ियूं मौला फरमायो पहिरीं अल्लाह असांखे इहा अता कई आहे जो मौला फरमायो वो मिन्ना मुहम्मदुल मुख्तार मौला फरमायो त दुनिया ते मुस्तफ़ा जो कलमो थी पढ़े मौला फरमायो वो दुनिया वारो यादि रखो इहो मुस्तफ़ा जो तालुक़ असांजे घर सां हो यज़ीद जे घर सां कोन हो मौला फरमायो वो मिन तैयार वो दुनिया वारो मां तो तव्हांखे ॿुधायां त मलाइका सां गॾु परवाज़ करण वारो जाफ़र तैयार मुंहिंजो ॾाढो हो यज़ीद जो न वो मिन सिद्दीक़ मौला फरमायो यादि रखिजो इहो सिद्दीक़ लक़ब हुयो मुंहिंजे बाबे अली जो मौला फरमायो दुनिया वारो यादि रखिजो सिद्दीक़ मुंहिंजो ॾाढो अली हो मौला जेको फरमायो न मौला फरमायो वल मोहब्बत फी कुलूबिल मुमिनीन मौला फरमायो त ही जेको आहे इहो लालचूं ॾेई रयतूं ॾेई ॿिन्हिनि जा आसरा ॾेई मौला फरमायो ही माण्हू मजमा थो गॾु करे अल्लाह असांजी इहा फज़ीलत कई आहे जो असांजी मोहब्बत अल्लाह मोमिननि जी दिलनि में पाण समाए रखी आहे मौला छा मिसाल जे तौर ते तव्हां हीअ साम्हूं मजलिस में चयो बि हो ही पेर उघाड़ा करे मर्द औरत
पैर उखाड़ा करे बिना कालीन जे कदे के पैर को न रखियो मार्बल टाइलन ते कदम रखण वाला मोमिन पीर सैयद फकीर हर अमीर तोड़े गरीब इन रोटन रस्तन ते छोचो हले केड़ी असा के लालच केड़ो दुनिया असा के पैसो थी दे पर कहां असा मजबूर हूं सज्जाद मौला दरबार यदीद में जुमलो थे हो मौला फरमाया याद रख जा इन मोमिनन जी दिलन में मोहब्बत अल्लाह रखिया वो यदीद याद रख जा जेका मोहब्बत अल्लाह रखे दुनिया में दम थोड़े या जो इंसान जी दिलन में ये मोहब्बत का ढीरे खा रहे मौला दिन में इतने पहुंचो मौला फरमायो अनिबनुल लजी मन सरफ खरातिम अल खल्क हत्ता कालू ला इलाहा इल्लल्लाह मौला फरमायो ताजो कलमे ते ये खणी समझो तो जो मुझे पांचो जुमलो आ मौला फरमायो तो अज तहां इन कलमे ते थारो हणी कलमे जा मालिक बणया पिया हो मौला फरमायो अनिबनुल लजी मन सरफ खरातिम अल खल्क मौला फरमायो तो मां उन्हें अली जो फर्जंदो हां जे अरब मुशरिकन जी गर्दन में वठी ओसी तई उन जे नकन के मिट्टी सा रगड़ियो हो जैसी तई ला इलाहा इल्लल्लाह जो उन्होंने इकरार न कयो हो बोला छाटा समझाण चाहियो बोला फरमाया तो ये कलमे ते नाज करे असा के बागी सब्जी पे कत्ल कन बोला फरमाया याद रखजो जे कदे कलमु तहा जे वजूद ते बाकी आ तने कलमे ते मेहनत कल भी मुझे बाबे अली जी हुई अज भी अली आ कयामत ते मुझे बाबे अली जी रहंदी अने दिन पर हेने बैठे आज मोला जुमरो कर फरमायो मोला फरमा अनिबनुल लजी बैन यद अनिबनुल लजी सरफ बैन यद या रसूलुल्लाह मोला फरमायो त तहां आता के सुनाते ही कोन है मोला फरमायो याद रखो मां उन्हें अली जो फर्जंद हां जे मुस्तफा दी हिमायत में बिन तलवारों से मुकाबलो कयो जेकर तारीख पढ़ी सो ना हत्ता के कुछ जंगन में ओहद में बदर में कुछ जंगन में मौला अली जो किरदार मिले थो जो मौला अली एतरो मजबूर थी वियो जो मौला अली के बिन तलवारों से जंग करनी पई हालांकि इन जा तफसीर बहन एकड़ा आलम दा चवन त अली बिन तलवारों से जंग कया ॿिया आलम दा चवन त इन ॿी तलवार मां मुराद उलमा जी आहे जेका सजाद मौला दरबार यदीद में कई हुई आलम दा चवन इन तलवार मां जा मुराद मौला अली जा खुतबा है एकड़ी तलवार जुल्फकार मौला अली हलाई बी तलवार नहजुल बलागा मौला अली किरदार गुफ्तार सा दुनिया वारन जा शजरा जाहिर कया हा हाणे ॾिसो मौला अली जेका दरबार यदीद में जेकॾहिं इहो खुतबे जा ॿ जुमला न चवे हा त तहां ऐं असां जेके मजलिसुनि ते एफआईआरूं कटाए वेठा हूं जेके परेशान हूं इन ते रीज़न जी ख़बर क़यामत ई न पवे हा छा कयो आहे शिया क़ौम दुनिया वारनि खे तोहीन तो थे असां त कंहिंजे मुक़दसात जी तोहीन कंदा ई न आहियूं पोइ बि दुनिया खे ॾुखी छो थी लॻे इहो सजाद मौला वाज़े कयो कीअं चवनि था मौला इमाम ज़ैनुल आबिदीन दरबार यदीद में जुमला चया हा त अली उनखे चइबो आहे जे ॿ कम कया हिकिड़ी ज़ुल्फ़कार सां दुश्मननि जूं गर्दनूं लाथियूं हूं ज़िबान सां दुश्मननि जा शजरा ज़ाहिर कया हा शिया क़ौम अञा तलवार खई कोन्हे ज़िबान सां शिया क़ौम जो ॾोही इहो आहे जो ज़िबान सां ॿुधाइनि था त ओ दुनिया वारो दुरूद जो लायक केरा लानत जो लायक केरा वाह भाई वाह 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 या को जो बडो ही कोने यार शिया को में हाने यदीद वट कुछ हर को न बचो सो इमामत या शे इमामत या शे हिन का कुछ न बचो मुअज्जिन के उतारी फकत अल कलाम अली इब्न अल हुसैन मुअज्जिन के कन में थी आजान दे सजाद के खुतबे के बिहार सजाद मौला जो छो तहां ये असां मथा भी जरूरी है छो जे मिंबर हुसैनी ये दर्शगाह है ओठ में कहीं भी हिकड़ी आजान जो सुकून सा वेही बीही जवाब देण वाजिब है छो जो वक़फे वक़फे दा आजान विच हिकड़ीअ जो वाजिब आहे मौला इन जो फ़ाइदो मौला फरमाए त जेके इन अल्लाह जे सद ते पहिरां त हुननि जे मथां ज़रूरी आहे त वञनि जेकॾहिं नथा वञनि मौला जो फरमाना त हुतां आज़ान अचे पई माण्हू पंहिंजनि कमनि में मसरूफ़ आहे इहो अल्लाह जो वाइदो आहे जेॾी महिल मरंदो उन जो साह तकलीफ़ सां निकिरंदो आहे हुन छा सोचो त हीउ इमाम आहे जेॾी महिल हीअ आज़ान ईंदी न ख़ामोश थी राज़ी में ॿुधंदो मुअज्जिन के हितां उछारी मौला इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन ते हर ॿिए खे सम्झी आहे मौला फरमाए त इहो ई भलो मौक़ो आहे जितां दुनिया खे सजाद ॾेखारींदो त बाग़ी कहिड़ा निमाज़ी कहिड़ा
पूछ हुन यो सोचो त जॾहिं महिल आज़ान ईंदी आज़ान खां पोइ आज़ान वारे टाइम ते सजाद जी ॻाल्हियूं बंदि थी वेंदियूं ही ॿाहिरां जेके मुसफ़िर घुराया आहिनि क़त्ल हुसैन जे मथां पर्दो ॾियण जे लाइ इहे सफ़ीर हलिया वेंदा निमाज़ जे लाइ पोइ हीअ पेशी थींदी ख़तमु ख़बर ई कोन पवंदी त क़त्ल केरु थियो हो क़त्ल कयो कयो हुनजो इहो हरबो मौला सुकून सां इल्म इमामत सां चुप करे बीही रहिया आयो त तारीख़ ते काल मुअज़्ज़िन अल्लाहु अकबर हुननि दारिनी अल्लाहु अकबर जी मौला चयो ज़ालिक ला शैइन अकबर ज़ालिक मिन अल्लाह मौला फरमायो त ही फ़क़त एतिरो थो ॼाणे त अल्लाहु अकबर हिनखे डेफिनेशन जी ख़बर ई नाहे हिनखे तफ़सीर जी ख़बर ई नाहे मौला कड़नि में इहो जुमिलो चयो मालिक तूं गवाह रहिजा त जहिड़ी किबरियाई तुंहिंजी असां था सुञाणूं दुनिया खे कहिड़ी ख़बर तुंहिंजी वॾाई जी हद कहिड़ी आहे दुनिया खे कहिड़ी ख़बर अलाह जी किबरियाई छा आहे ॾिसो मूं पहिरियां बि मजलिस में चयो हो त जेकॾहिं सजाद मौला न हुजे हा त दुनिया खे कहिड़ी ख़बर त मख़लूक ख़ालिक सां कीअं ॻाल्हाए अॼु मूं मौला सजाद जो हिकिड़ो चैप्टर पे पढ़ियो त मौला वेंदा न जेॾी महिल काबतुल्ला हज करणु त इहो काबतुल्ला ते पहिरीं निगाह जेॾी महिल मौला जी पवंदी हुई त इहे रोई रोई सजाद मौला जुमिलो चवंदा हुआ मौला फरमाए त मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं तूं ई गुनाहगारनि जे लाइ दर बंदि करी त पोइ दुनिया वारा ॿिए जे दर ते वेंदा कीअं मौला जो जुमिला ॾिसो केतिरा क़ीमती आहिनि मालिका त तूं ई दर बंदि करी गुनाहगारनि जे लाइ त ॿियो केरु आहे जेको ॾिसो तव्हां असां दुआ कोमेंटा में बनाए न जा सरी रिदा एक फिरल मल्ला जमले को दुआ ॾिसो छो त जेका जेॾी वॾी हस्ती हूंदी आहे न ओतिरो देर सां राज़ी थींदी मौला सजाद फरमाईंदा त ही वाहिद किबरियाई अलाह जी आहे जेॾो वॾो आहे ओतिरो जल्दी राज़ी बि थी थो पवे कैसे करे दुनिया के हुन चयो वक़ाल अल मुअज़्ज़िन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मौला फरमायो वक़ाल अली इब्न अल हुसैन शाहिद बिहा शहरी व बशरी व लहमी व दमी मौला पहिरें इरादो कयो न त इहो ई भलो वक़्तु आहे ही यदि तो चए त मूं बाग़ी क़त्ल कया आहिनि मौला फरमायो त इल्म इमामत जवाब अहिड़ा ॾे जो दुनिया जो हर फ़ैसिलो करण वारो चवे त इस्लाम जी असली सूरत आहे तशय्युअ जी जिन मौला चयो न अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मुअज़्ज़िन मौला फरमायो शाहिद बिहा शहरी व बशरी व लहमी व दमी मौला इल्म इमामत सां जवाब में जुमिलो फरमायो मौला फरमायो मालिक गवाह रहिजा ही फ़क़त ज़बान सां थो चवे त तूं वहदहु ला शरीक हुई मौला फरमायो त सजाद जा वार सजाद जी चमड़ी मुबारक सजाद जी ज़बान मौला फरमायो त मुंहिंजो साह साह गवाही थो ॾे त तूं वाकई वहदहु ला शरीक आहीं जेॾी महिल मुअज़्ज़िन हिते पहुतो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह आज़ान ख़त्म थी इन मजमे जे साम्हूं जलाल इमामत सां अलीअ वारी हेबत सां मौला यज़ीद ते ॾिसी हिकिड़ो जुमिलो फरमायो मौला फरमायो यज़ीद तो पे सम्झो त तूं पंहिंजे हरबनि सां कामयाब थी वेंदे मौला फरमायो त तुंहिंजे मुअज़्ज़िन तुंहिंजे चवण ते बेटे में आज़ान त ॾिनी आहे मौला फरमायो यज़ीद मूंखे रुगो तूं एतिरो सम्झा त हिन आज़ान में जेको हिन चयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह यज़ीद मूंखे रुगो तूं एतिरो ॿुधा इहो जेको मुस्तफ़ा मुहम्मद अलाह जो रसूल आहे इहो तुंहिंजो नानो आहे त मां सजाद जो नानो आहे मौला फरमायो नानो पंहिंजो चुप थी वियो नेठि मजबूर थी इहो रासल जालूस जहिड़ा माण्हू ॿियो बि त दरबार में हिकिड़ो वेठल हो इहो उथी पियो उनखां पुछा कई त यज़ीद इहो वाकई जेको तूं हिन आज़ान में अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह पियो चई त मां गवाही थो ॾियां त मुहम्मद अलाह जो रसूल आहे ही उनजा छा थियनि चई मां जेको हुसैन पुठो थई इहो हुसैन जो सर खणी आयो इहो इन मुस्तफ़ा जो जेको हींअर आज़ान में मुहम्मद रसूलुल्लाह जो चयो इहो इन पुठल जो छा आहे चई नानू आहे जासली खे पूछो चवंदा यज़ीद जे दरबार में बसि मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि आहे इहो जासली का नाले हिकिड़ो सफ़ीर वेठो हो इहो जासली खे उथी यज़ीद खां सवाल कई यज़ीद मूंखे रुगो तूं एतिरो ॿुधा त तूं कलमु लाज़मी इन जो पढ़ी न जंहिंजी रिसालत जो ऐलान आज़ान में पियो कराई चई हा चई ही उनजो नवाज़ो चए थो हा चए थो मूंखे अॼु ख़बर पई आहे त वाकई तुंहिंजो कलमु फ़क़ति ज़बान ताईं आहे किरदार ताईं तुंहिंजो कलमु ई कोन्हे को कीअं सुञाणे थो चए थो न चए थो मां रूम जो सफ़ीर आहियां रूम जो सफ़ीर आहे चए थो मूंखे एतिरो ॿुधा मुंहिंजो तोखां सवाल आहे इहा तोखे ख़बर आहे त रूम वारनि मूंखे पंहिंजो सफ़ीर छो बणायो हो
तो मूंखे ख़बर कोन्हे का चई न मुंहिंजो इल्मु एतिरो घणो हो, न मूं वटि शुजात हुई, न मूं वटि पैसो हो। चई तोखे सफ़ीर छो बणायूं? चई इन जे करे सफ़ीर बणायूं जो 70वीं पुश्त मां ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजो ॾाॾो हो। ईसा दाऊद मुझो ॾाॾो, 70वीं पुश्त मां दाऊद नबी मुझो ॾाॾो हो। चई यज़ीद तोखे ख़बर आहे त इहा जेका रैयत आहे न विच में 70 पुश्तूं आहिनि, मां 70 ॾाॾा 71 मां आहियां। दाऊद ऐं मूं में 70 नसुलनि जो फ़र्क़ु आहे। जी तोखे ख़बर आहे मां घर हुजां न हुजां, मुंहिंजे उन कलमे पढ़ण वारा, दाऊद ते ईमान रखण वारा एतिरो यकीन रखनि था दाऊद ते जो मां घर हुजां न हुजां, हीउ दासलिक थो चवे मुंहिंजे घर वारे पासे ही पेर करे बि कोन सुम्हंदा आहिनि। जॾहिं त तोखे हया नथो अचे, मुंहिंजे इन नसुल में त मुंहिंजे ऐं दाऊद में त 70 शजरनि जो फ़ासिलो आहे। जॾहिं त हिन में विच में आहे बि हिकिड़ी ॼाणी, तूं उनखे कुही बि आयो हीअं उनजो कलमू बि पढ़ी थो। जॾहिं त मूंखे रुगो तूं एतिरो ॿुधा त इहो मुस्तफ़ा जो कलमू तोखे बचाईंदो कहिड़ो। रिवायत जुमिला आहिनि, हिन यज़ीद हुकुम कयो त हिनखे क़त्ल कयो। छो त इन जे करे जेकॾहिं हीउ हलियो वियो न, इहा तहरीक हुसैन जी वञी पंहिंजे इलाइक़े में आणींदो। चवनि था इन मुंहुं करे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे सिर ते ॾिसी जुमिलो हिकिड़ो फरमायो, चई तो इबरत जा कुठल हुसैन, मूंखे ख़बर आहे त तुंहिंजे चहिरे में नूर एतिरो आहे, मूंखे ख़बर आहे त हक़ ते तूं आहीं, जे तो चहे कलमे ते तूं आहीं। हिते रिवायत जुमिला आहिनि, हिन जा जलाद भॻा हिनखे गिरफ़्तार कई, कठल गले हुसैन जे मां आवाज़ आयो त कलमो पढ़ मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो। जेसिताईं कलमो न पढ़ंदे इहा शहादत फ़ाइदो न ॾींदई। जेॾी महिल इमाम हुसैन जे हिन सर कलाम कयो न, यकीन थी वियसि त हिन कलमे जा असुली वार सही आहिनि। कलमो पढ़ी शहीद थियो। कहिड़ी कुर्बानी आहे हुसैन मौला जी? कुठो हुसैन ॾह ते 11 ते भेणुनि कातुलनि खे मिठो कयूं, कुठो त अथव असांखे रोअण ॾियो। सफ़र शुरू थियो, भेण भाउ जी मोहबत ॾिसो केतिरी हुई। चवनि था जेॾी महिल वसंदी हुई न बीबी, हिकु ॾींहुं मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन अचनि पंहिंजे सहन में त साइण आरामी आहे। एतिरी भाउ ऐं भेण जी मोहबत आहे जो हिकिड़ी किरण उस जी ज़ैनब साइण जे मथां आई। मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथ ॾिना, इहा उस वधी पंहिंजी अबा ॾिनई, छांव कई उसी ताईं जेसिताईं ज़ैनब साइण जी अखि न खुली। पासो वराए ॾिठी, भाउ मथां बीठो आहे। मौला इमाम हुसैन जे चहिरे मुबारक मां पखर जा फोड़ा गिरिया। भाउ अॼु अहसान कयो अथई भेण जे मथां, वाइदो थी कयां जिथे उस ॾिसंदी माए उते छां बणाईंदी माए। इल्म इमामत सां मौला जन ॾिसी मौला फरमायो, भेण तूं मस्तूर आहे, मां मर्द हाँ। भेण हीअ त सहन में हुई, मां तुंहिंजे मथां छांव कई, ज़रूरी थोरी आहे जो मां पंहिंजे घर में हुजां मुंहिंजे मथां उस अचे। भाउ जिथे बि छॾींदी माए न, गाज़ीअ खे पार त कंदुसि, मुंहिंजे हुसैन ते किथे उस अचणु न ॾिजां। मौला फरमायो, भेण थी सघे गाज़ी न हुजे पोइ, भेण जेकॾहिं गाज़ी बि न हूंदो न पोइ छा कंदी? साईं फरमायो अकबर खे चवंदे। मौला फरमाइनि था जे अकबर बि न हुजनि। मौला फरमायो जुमिलो फरमाए, भाउ पोइ मां पाण ईंदुसि, हथनि जी छांव बणाईंदी माए। मौला फरमायो, भेण सोच जे हथ ॿधल हुजनि। भाउ अब्बास जहिड़ो भाउ हुजे, मुंहिंजा हथ केरु ॿधंदो, मुंहिंजे सिर तां चादर केरु लाहींदो। केतिरियूं तकलीफ़ूं आयूं। उलमा लिखनि था मौला सजाद जा दुख केतिरा पढ़जनि। मौला जनाब अली अकबर खां जॾहिं विदा कई हुई न, जुमिलो चयो हुई, भाउ मूंखां बि मोकिलायूं वञ। भाउ तूं हिकु हंधि घुसंदे, मूंखे दरबारुनि बाज़ारुनि में घुसणो आहे। सजाद मौला जे लाइ मशहूरु आहे न, दुख सजाद मौला जा। रोई रोई जुमिला चवंदो हो, भेण तुंहिंजनि सवालनि मुंहिंजी ॾाढी सुफ़ेद करे छॾी आहे। पखियुनि खे परवाज़ कंदे ॾिसंदी हुई, पुछंदी हुई, भाउ पखी काॾे था वञनि? खणी प्यार करे हिकिड़ो जुमिलो चवे हा, सकीना वञनि था पंहिंजे वतन। रोई चवे हा, भाउ पखियुनि खे बि वतन प्यारो हूंदो आहे, भाउ असां कॾहिं हलंदासीं? रोई रोई जुमिलो चवे हा, सकीना वतन ते हलंदासीं। पंहिंजे पाण सां सजाद इमाम ॻाल्हाए चवे हा, सकीना ॿिया सभु वेंदा, तूं शाम टिकी पवंदी। के ॾाढो कहिनि सजाद मौला जा, हर जॻह ते ज़ुल्म मौला सजाद जे मथां। उलमा कनि था जेॾी महिल इहो काफ़िलो करबला मां हलियो, हिकु रावी रिवायत थो करे, चए थो मूं ॾिठो त हिकु काफ़िलो बि आयो वॾो, मां बीही रहियमि इंतज़ार में।
वो काफ़िलो आयो, उन काफ़िला जे शामियाना लगा, तंबू लगा, जेके भला शामियाना हुया उन्हनि में सिपाही वेठा, जेके कुछ हल्का हुया उन्हनि में उन्हनि जा घोड़ा बीठा। मूं ॾिठो त हिकु नंढड़ो काफ़िलो पियो थो अचे, अॻियां अॻियां जेको उन्हनि जो सालार आहे उन जा पेर उठ जी पुठीअ सां ॿधल आहिनि, होरिया होरिया चवंदो पियो थो अचे मुंहिंजा अलाह मुंहिंजी निभी वेंदी शल पुफिन में ख़ैरु हुजे। चए मां गौर सां ॾिठो, जेको वॾो काफ़िलो हुयो माना यज़ीद जो काफ़िलो, चए इहो छांव ते वेठो हो, उन नंढे काफ़िले खे उस ते विहारियो। चए मां छांव में वेही इहो मंज़र ॾिठो, कुझु देरि थी इहो काफ़िलो हलियो। जो हलियो काफ़िलो थोरो अॻिते जो वधियो, हलंदे हलंदे ज़ैनब आलिया सॾु करे चवे थी सजाद मुंहिंजी सकीना तो वटि त कान्हे, पुफी अम्मा मोॾे कोन्हे, पुफी रुकैया खां पुछे आ साण फरमाए थी भेण मुंहिंजी सकीना तो वटि त कान्हे। साण फरमायो सजाद मूं वटि बि कान्हे। उलमा लिखनि था इहा नंढड़ी रही की भाउ खां इजाज़त वठी उस में बि भाउ खे चयईं भाउ नाराज़ न थिए, मां सॼी वाट निंड न कई आहे, सजाद ॾे इजाज़त ॾे भाउ मां इन्हनि झाड़नि में सुम्हां। हा सकीना, उलमा था लिखनि सकीना जीअं जो सुती इहो काफ़िलो हलियो, साइण हिक हिक खां पुछा कंदी थी अचे सजाद पुछा त कर मुंहिंजी धीअ किथे रहिजी वई आहे। मौला फरमाइनि था पुफी अम्मा काफ़िले में कोन्हे, साइण थी फरमाए सजाद चवेन काफ़िलो रोकियो मुंहिंजे भाउ जी निशानी पोइ ते रहिजी वई आहे। सजाद मौला था फरमाइनि अमर बिन साद बेहया एतिरो कर काफ़िलो रोक मां भेण वठी जा। ही चवनि था सजाद काफ़िलो न बीहंदो, सजाद ॿियो मर्तबो मौला चयो। ज़ैनब आलिया थी फरमाए सजाद भरी न चवेन अॼु मूंखे आज़माए, साइण रोई थी चवे हैवानो कोई बि न हले, हैवान पंहिंजी ज़बान में था चवनि मुर्शिदादी अॼु थी चवे करबला में चवे असां ॿुधायूं आ ज़ैनब जो मक़ाम छा आहे। सभई हैवान बीठा, सभई हैवान बीठा उठनि मुठिन में मुठूं मिलायूं। सजाद मौला रिवायत कनि हिक उठ ॿियनि उठनि खे चयो मथे मुंहुं न कजाओ, ज़ैनब जे सिर ते चादर कान्हे। उलमा था लिखनि हिकु बेहया वधियो, सजाद मौला जी पुठी ते ज़ुल्म करे चवे थो सजाद काफ़िलो हलाए। मौला था फरमाइनि मां कीअं हलां, जेसीं ताईं बाबे जो सर न हलंदो सजाद सर कीअं न हलंदो। चवनि था सजाद मौला बाबे सां ॻाल्हायो, कटियल गल मां हुसैन था फरमाइनि सजाद टियों मर्तबो गाज़ी खे पई थी सॾे। उलमा था लिखनि बबे हया हलिया, पहिरां पहिरां ज़दर बिन कैस ही उहो बेहया आहे, करबला खां वठी कूफे शाम ताईं जंहिं ज़ैनब साइण खे सुम्हण न ॾिनो। ही बेहया चाबुक खणी घोड़े ते चढ़ी जीअं जो पोइ ते वियो। हमीद बिन मुस्लिम रिवायतो करे घोड़ो डोड़ाए डोड़ाए अॻिते वियो। हिन सां गॾिजी चवे थो बेहया सकीना अगई ॾिनल इएं कर तूं न हल मां नंढड़ी वठी अचां। अजरो मिल ज़हरा उलमा था लिखनि ज़जर अग में घोड़ो डोड़ाईंदो तो अचे, हमीद पोयां ढलींदो तो अचे, बेहया तोखे ॾिसंदी नंढड़ी मरी वेंदी। चवनि था एन टेम ते जीअं जो पहुता इन रेगिस्तानी सफ़र में रोईंदी थी वठे, दरिया ॾे मुंहुं करे चवे थी चाचा गाज़ी मां रहिजी वई आहियां। जीअं हिननि खे ईंदे ॾिसी नंढड़ी टिबे ते डोड़ी, ऐं टेम इहो हुयो नंढड़ी सकीना साइण टिबे ते चढ़ी। ही बेहया जीअं टिबे ते चढ़ियो पहुची न सघियो। सकीना साइण खे जीअं जो गुर्द उछलाए हई, सकीना साइण मुंहुं भर अची चवे थी चाचा गाज़ी भा सजाद
आखिरी रिवायत ये दुख सजाद मौला जी मोटी आई सजाद कहती दाद नहीं चले थी भा सजाद धीअ के घोड़न सा भजाया आए जेतिरो जिंदा रहो शाम के रोंदो रहो ज़हर मिलस ऐन टाइम ज़हर जो मिलस एजाद इमामत सा ॾिठई छा ॾिठई मौला फरमाइन था बाकर बचड़ा ओ मुझा पगदा और बचड़ा मुझे करीब आयो बाबा हुक्म मौला था फरमाइन मुखे छॾ उन्हें जे जनाज़े ते वञ जेका शाम में कूफे जी बाज़ारुनि में मुंहिंजी पुफी जी ढाल बणियल हुई एजाद इमामत सां जो तो इहो भी वादे कंदो हला अॼोके ॾींहं ते जनाब फिज़ा जी भी शहादत सजाद इमाम जी भी शहादत एजाद इमामत सां जीअं जो पोतो छा ॾिसे एन टाइम उहो आहे मौला जीअं जो पोता साइण ज़ैनब साइण जी कबर जे मथां मुंहुं रखी रोई थी चवे ज़ैनब साइण लॻे थी मदीने वारे सैयदनि विसारियो आहे ऐं टाइम इहो हुयो सरपाकर मौला जन मथां पुॼी फरमाइनि था ॾाढी गिला न ॾे मां पाकर आयो आहियां जीअं आयो रोई थी फरमाए पाकर तूं त आहे मुंहिंजो सजाद रोई थो फरमाए ॾाढी कीअं अचे मुंहिंजे बाबे खे ज़हर मिली वियो रोई थी फरमाए सजाद पाकर तूं बि इमाम ईअं कर पहिरियां मूंखे सजाद ताईं पहुचा मौला फरमाइनि था अल्लाह जी रज़ा ई आहे उलमा लिखनि था एजाद इमामत सां सजाद मौला ॾेखारियईंसि ज़हर जूं उल्टियूं थो करे रोई फरमाए थो बाबा ज़हर मूंखे बि मिलियो क़त्ल तूं बि थिए फ़र्क़ु इहो आहे मुंहिंजे जनाज़े ते पुट बि हूंदा धीअूं बि हूंदियूं ओ बाबा माफ़ कजाए मां तोखे गुस्ल बि न ॾेई सघियमि अला लानतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन व सयअलमु लज़ीन ज़लमू